हाणे आउं मुख़्तसरन जामिया बदीर उलूम अल इस्लामिया जो एक तारुफ़ पेश करणु चाहियां थो। 2014 में जामिया बदीर उलूम अल इस्लामिया जो बुनियाद रखियो हुयो। 2014 खां 2022 हली रहियो आहे, यानी 8 साल हिन जामिया बदीर उलूम अल इस्लामिया जो जारी रवां दवा आहे। ऐं हिन ई साल इंशाअल्लाह अज़ीज़ रमज़ान मुबारक खां पहिरीं असांजी आख़िरी क्लास मुकम्मल थींदी ऐं उन जी सही बुखारी तक़रीब इंशाअल्लाह अज़ीज़ मुनक़द कई वेंदी। ही थोरे अरसे में अल्लाह सुब्हानो तआला हिन असांजे इदारे खे वॾी मक़बूलियत बख़्शी आहे। उन जा खोड़ सारा असबाब आहिनि। सभ खां पहिरियों सबबु इहो आहे, हीअ जामिया फ़ज़ीलत शेख़ुल अरब वल अजम अल्लामा सईद वदीद शाह राशिदी रहमहुल्लाह जे शहर में मौजूद आहे। शाह साहब रहमहुल्लाह जो ही शहर हो। हिन शहर मज़ा शाह साहब रहमहुल्लाह पूरी दुनिया जे कुंड कुड़स ताईं अल्लाह जे दीन जो पैगाम पहुचायो। हिन शहर जी एॾी त मशहूर ऐं शोहरत आहे, पूरी दुनिया में हिन शहर खे सुञातो वञे थो शेख़ुल अरब वल अजम अल्लामा सईद वदीद शाह राशिदी रहमहुल्लाह जे करे, ऐं शेख़ुल इस्लाम अल्लामा सईद मुहिबुल्लाह शाह राशिदी रहमहुल्लाह जे करे। अल्लाह सुब्हानो तआला हिन शहर खे इहा सआदत बख़्शी आहे त हिन शहर मां वक़्त जा इमाम ऐं मुहद्दिस पैदा थिया आहिनि। ऐं अल्लाह सुब्हानो तआला में उमेद आहे त अल्लाह ताला इन सिलसिले खे क़यामत ताईं जारी सारी रखंदो इंशाअल्लाह अज़ीज़। उमेद वासिक आहे त हिन ई शहर मां अल्लाह जे फज़ल ऐं करम सां वक़्त जा मुहद्दिस ऐं इमाम पैदा थींदा रहंदा। अल्लाह ताला में उमेद ऐं भरोसो बि आहे। अल्लाह जी रहमत में मायूस ऐं नाउमीदी कान्हे। ऐं ॿियो सबबु इहो आहे, हिन जामिया जो नालो शेख़ुल अरब वल अजम अल्लामा सईद वदीद शाह राशिदी रहमहुल्लाह जे नाले ते रखियो वियो आहे। हिन जामिया जो नालो ई आहे जामिया बदीर उलूम अल इस्लामिया। शाह साहब रहमहुल्लाह जे नाले सां हिन जामिया खे मंसूब कयो वियो आहे। अल्लाह सुब्हानो तआला थोरे अरसे में हिन इदारे खे वॾी मक़बूलियत ॾिनी आहे। ऐं इन खां अलावा असाज़ा किराम जूं महिनतूं फ़ज़ीलत शेख़ मौलाना अब्दुल रज़ाक़ दल हफ़िज़हुल्लाह तआला जेके अलमाद सलफ़ी लितालीम व तरबिया कराची जा फ़ारूक़ तहसील आहिनि ऐं मुंहिंजा दोस्त बि आहिनि, क्लास फेल्यूज़ बि आहिनि ऐं असां गॾु तइलीम हासिल कई आहे। शेख़ हफ़िज़हुल्लाह जूं महिनतूं उन खां अलावा जेके बि असाज़ा किराम अल्लाह ताला हिन जामिया खे ॾिना आहिनि, इंतिहाई ख़ुशि अख़लाक़ ऐं महिनती असाज़ा किराम आहिनि। उन्हनि जी महिनतुनि रंग लाथो आहे। अॼु ही कारवान वरी तेज़ीअ सां तरक़ी करे रहियो आहे। शाह अल्लाह सुब्हानो तआला जो साथ हमेशह जे लाइ असांखे नसीब फरमाए। हिन जामिया खे अल्लाह सुब्हानो तआला राति ॾींहुं तरक़ी जी मंज़िलुनि ते रवां दवा रखे। जामिया बदीर उलूम इस्लामिया जो इहा 8 साल आहे ऐं 8 साल जो 6 माही यानी 6 माही इम्तिहान थी चुको आहे। उन जी रिज़ल्ट अनाउंस करण जे लाइ हीअ असां इंतिहाई मुख़्तसर पुरवकार तक़रीब रखी आहे। इन तक़रीब में असां सभिनी तव्हां जमाती साथियुनि खे मदऊ कयो आहे। इन खां अलावा जामिया जो ॿियो बि हिकु मख़सूस तारुफ़ आहे जो जामिया ख़िदमत जे मैदान में, फलाही कमनि जे मैदान में बि अल्लाह जे फज़ल ऐं करम सां इंतिहाई अॻिते आहे। चाहे कहिड़ो बि टाइम हुजे, कहिड़ी बि मौसम हुजे, जेतिरी अल्लाह ताला ताक़त बख़्शी आहे उन ताक़त आहार चंद ॾींहं जेके माज़ी जा हाणे गुज़री रहिया आहिनि ऐं इन्हनि ॾींहंनि में सैलाबी सूरत हाल असांजे पूरे मुल्क पाकिस्तान बिलख़ुसूस सूबे सिंध खे वॾी ख़तरनाक नुक़सान सां असांखे ईअं सम्झो त हर बनीअ जो जेको बनी वारो खाइण वारो हारी हुयो या ज़मीनदार हो, उन जा सभु वसाइल पाणी में ग़रक़ थी विया। ग़रीब मसाकिन जिन जा घर ॾही मिलिया मेट थी विया ऐं माण्हू रोडनि रस्तनि ते लुक़मे जे लाइ मुंतज़िर हुआ। इन ई हालात जे पेश नज़र जामिया बदीर उलूम इस्लामिया अल्लाह जे फज़ल ऐं करम सां वॾी ख़िदमत पेश कई आहे। अल्लाह ताला शाह इहे सभई ख़िदमतूं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। यकीन ॼाणो ही जामिया जो हिकु अज़ीम तारुफ़ बि आहे ऐं यकीन ॼाणो ही अल्लाह ताला जो फज़ल बि आहे। असां गुनाहगारनि जे हथां हेॾो वॾो अज़ीम कमु थी रहियो आहे। हीअ असांजी का बि
पंहिंजी न महिनत आहे न क़ाबिलियत आहे, हीअ सभु सम्झूं था हीअ मुंहिंजे रब जो फज़ल आहे जेको अलाह ताला असां गुनाहगारनि जे हथां हीअ ख़ैर जो कमु वठी रहियो आहे।